पाकिस्तान दुनिया जे उन्हनि थोरनि मुल्कनि मंझां आहे जंहिं जूं समूरनि सूबनि जूं सरहदूं पाड़ेसरी मुल्कनि सां मिलनि थियूं। सिंध जूं सरहदूं समुंड तोड़े सेरा जे हवाले सां भारत सां मिलियल आहिनि। पंजाब जूं सरहदूं बि भारत सां मिले थी। वाघा बॉर्डर ऐं करतारपुर वारा सरहदी लंघत तमामु घणो मशहूर आहिनि। बलोचिस्तान जूं सरहदूं अफगानिस्तान ऐं ईरान सां मिलियल आहिनि, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा ऐं अफगानिस्तान विच में ड्रिविंड लाइन वारी सरहद दुनिया जी डिघी सरहद सम्झी वञे थी। जेतोणीक आज़ाद कश्मीर जी हैसियत पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जहिड़ी नाहे, पर उहो पाकिस्तान जो अटूट अंग आहे ऐं उन जी सरहद भारत जे कब्ज़े में आयल कश्मीर सां लाइन ऑफ कंट्रोल जे नाले सां सुञाती वञे थी। जॾहिं त हिन महिल ताईं मुकमल सूबाई हैसियत हासिल न करे सघंदड़ गिलगित बल्तिस्तान पाकिस्तान जो उहो इलाइक़ो आहे जंहिं जूं सरहदूं कंहिं हिक या ॿिनि मुल्कनि सां न, पर भारत, अफगानिस्तान ऐं चीन समेत टिनि मुल्कनि सां मिलनि थियूं। दुनिया में अहिड़ा मुल्क घणो करे यूरोप में आहिनि जिन जूं रियासतूं ॿियनि मुल्कनि सां मिलनि थियूं। मिसाल तौर बेल्जियम, लक्सबर्ग, स्लोनिया खां सवाइ आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा मुल्क हर पासे ॿियनि यूरोपी मुल्कनि सां मिलियल आहिनि। पर यूरोप जेको कॾहिं जंग जो मैदान हूंदो हुयो, उहो ॿी मुहाबारी लड़ाईअ खां पोइ अमन जो आशियानो बणिजी वियो आहे। यूरोपी यूनियन त समूरनि मुल्कनि खे मोतियुनि वांगुरु हिक सॻे में पोए छॾियो आहे, पर एशिया ऐं ख़ासि तौर ते ॾखिण एशिया खे हिन महिल ताईं अमन जो तोहफ़ो हासिल थी न सघियो आहे। ॾखिण एशिया में पाकिस्तान हिन महिल दहशतगर्दी जे हवाले सां दुनिया जो सभ खां मुतासिर मुल्क आहे। उहा दहशतगर्दी जंहिंजी सप्लाई लाइन मुख़ालिफ़ मुल्कनि मां हुजे त उन ते कंट्रोल करणु तमामु कठिन कमु बणिजी वञे थो। हूअं त पाकिस्तान जे पाड़ेसरी मुल्कनि यानी भारत, अफगानिस्तान ऐं ईरान तोड़े चीन जे सूबनि ऐं रियासतुनि जूं सरहदूं पाकिस्तान जे सरहदुनि सां मिलनि थियूं, पर उन्हनि मुल्कनि में तमामु घणा सूबा ऐं रियासतूं अहिड़ियूं बि आहिनि जिन जूं रियासतूं कंहिं बि मुल्क सां नथियूं मिलनि। मिसाल तौर भारत जूं पंजाब, गुजरात ऐं राजस्थान तोड़े कब्ज़े हेठि आयल कश्मीर वारियूं सरहदूं पाकिस्तान सां मिलनि थियूं ऐं हिन जूं हिमाचल ऐं उत्तराखंड वारियूं रियासतूं चीन ऐं उत्तर प्रदेश तोड़े बिहार वारियूं रियासतूं नेपाल सां मिलियल आहिनि। जॾहिं त बांग्लादेश ऐं म्यांमार सां बि भारतीय रियासतुनि जो ज़मीनी तालुक आहे, पर मध्य प्रदेश खां वठी दिल्ली, गोवा ऐं केरला ताईं भारत जूं अकी 4 रियासतूं कंहिं बि मुल्क जे सरहद सां नथियूं मिलनि। साॻियो हाल ईरान, अफगानिस्तान ऐं चीन जो आहे। उन्हनि मुल्कनि जा तमामु घणियूं रियासतूं ऐं सूबा सरहदी मुदाख़लत जे अमकाननि खां आजा आहिनि, पर पाकिस्तान जी जाग्राफ़ी उन हवाले सां अनोखी ऐं हसास हुजण करे रियासत ऐं हुकूमत लाइ चैलेंज बणियल आहे त उन्हनि मागनि खे मुख़ालिफ़ मुल्कनि खां महफ़ूज़ रखण लाइ घण तरफ़ो उपाउ वरिता वञनि। हूअं त हर मुल्क जी हिफ़ाज़त जो ज़िमो घणो करे फ़ौज जे कुल्हनि ते हूंदो आहे, पर उहा हक़ीक़त पूरी दुनिया में तस्लीम थियल आहे त मुल्कनि जी असुल हिफ़ाज़त अवाम कंदो आहे। मुख़ालिफ़ या दुश्मन मुल्कनि खां महफ़ूज़ रखण लाइ अवामी सरहद दीवार चीन खां बि बुलंद ऐं मज़बूत सम्झी वेंदी आहे। क़दीम दौर में जंग लाइ तयार वॾी फ़ौज मुल्की तहफ़्फ़ुज़ जी ज़मानत सम्झी वेंदी हुई, पर हाणे जमहूरियत उहो निज़ाम बणिजी वई आहे जेको अवाम खे मुल्क जे मुहाफ़िज़ क़ुव्वत में तब्दील करे थो। जंहिं मुल्क जूं अवाम जेतिरो आज़ाद ऐं जेतिरो पाण भरो आहे, उहो मुल्की हिफ़ाज़त में एतिरो भरपूर किरदार अदा करे थो। पाकिस्तान पंहिंजनि सूबनि में मौजूद जमहूरियत ऐं अवामी आज़ादी जी कैफ़ियत जो जाइज़ो वठण लाइ जे जीअ में झाती पाए ऐं ॿुधाए त छा असांजे मुल्क जे समूरनि सूबनि जूं सरहदूं अवामी तहफ़्फ़ुज़ वारे तुख़ैल सां अमली तौर ते सरशार आहिनि। ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजे बहितरीन किताब नाले मातर आज़ादी में लिखियो आहे त हुब्बुल वतनी यानी मुल्क सां मोहबत वण जे टारियुनि ते मेवे वांगुरु पैदा न थींदी आहे। उन जी पैदावार में मुल्क जूं सियासी ऐं माशी पॉलिसियूं अहम किरदार अदा कनि थियूं। पाकिस्तान जी मजमूई सूबनि में ॿाहिरी मुदाख़लत ऐं दाख़िली ख़िलफ़शार उन हक़ीक़त जो सबूत आहे त असांजो मुल्क उन मंज़िल खां घणो दूर आहे जंहिं में अवाम तहफ़्फ़ुज़ जे अज़ीम अलामत सम्झियो वेंदो आहे।